नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े में इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर वारी ऑफिस में, जिते अॼु जेको आहे पेटे अलफ़ जेको आहे उस्तादनि जी तंज़ीम पेटे अलफ़ जी मरकज़ी इलेक्शन हुई, जंहिंमें 2 पैनल हुया, लकी शाह सदर पैनल ऐं भिटाई पैनल। असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त ॿिन्ही पैनलनि खे जेको लीड कनि पिया उहे जेकाबाद ज़िले सां वास्तो रखंदड़ अॻूणा मरकज़ी सदर साईं इंतज़ार हुसैन शलगिरी, जंहिं लकी शाह सदर पैनल खे सपोर्ट पे कयो, ऐं जेको आहे सो मरहूम हाजी मोहम्मद इब्राहिम जखरानी साहब जेकी जेको आहे भिटाई पैनल खे सपोर्ट करे रहिया हुआ। त असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त लकी शाह सदर पैनल जे उम्मीदवार ग़ुलाम रसूल महर 199 वोट खणी जेको आहे सो हीअ इलेक्शन जीती आहे ऐं हू सिंध जे 1.25 लख उस्तादनि जो मरकज़ी सदर थी वियो आहे। इन सिलसिले में अचो त हिते मौजूदु हारायल ऐं खटियल उम्मीदवारनि खां पुछूं त हू कीअं पिया महसूसु कनि। इन इलेक्शन प्रोसेस खे बहितरीन अंदाज़ सां असांजे हरीफ़नि असां सां कोऑपरेट कयो ऐं असां गॾिजी करे हिकिड़ो इलेक्शन जो प्रोसेस जेको हलायोसीं उहो बहितरीन भाइरनि वारनि सां हलायो आहे। ऐं 100% उन प्रोसेस मां मुतमिन आहियां ऐं उन्हनि दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जिन दोस्तनि असां खां हारायो आहे, पर वोट में हारायो आहे। इख़लाक़ी ऐं सोशली असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि सां गॾु आहियां ऐं बहितरीन जेको आहे सो उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़िदमत कंदुसि ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हलंदुसि। असांजो मक़सदु आहे, हीअ इलेक्शन हुई पेटियल तंज़ीम जेका 6 सालनि खां थोरो रोले जो शिकारी, जेका प्रॉपर वे में असांजी मरकज़ी जेका कैबिनेट न ठही सघी, जंहिंजो अॼु पाए तकमील थियो ऐं पेटे अलफ़ जी मरकज़ी क़यादत मरकज़ी काबीना अॼु कंप्लीट थी वई ऐं इंशाअल्लाह हिन जो मक़सदु आहे सिंध जी तालीम, सिंध जे अवाम ग़रीब अवाम जे ॿारनि खे सुठे नमूने सां उन्हनि खे तालीम जे ज़ेवर खे संवारणु ऐं उन सां गॾोगॾु उस्तादनि जे मसइलनि खे अलाए वञनि ताईं उजागर करे उन्हनि मसइलनि खे हल कराइणु ऐं बिलख़ुसूस प्राइमरी उस्तादनि प्राइमरी टीचर जेका कोटा असांजी गवर्नमेंट जेका असांजी ख़तमु कई वई आहे ऐं बिलख़ुसूस हिन तंज़ीम खे ट्रैक ते अचण खां पोइ असांजी इंशाअल्लाह सन कोटा जे लाइ स्ट्रगल हूंदी। बिलख़ुसूस असांजा जेके दोस्त जेका गवर्नमेंट अपॉइंटमेंट करे रही आहे कॉन्ट्रैक्ट बेस ते, असांजी कोशिशि इहा हूंदी त उहा रेगुलराइज़ थिए, उन में को बि कॉन्ट्रैक्ट पीरियड न हुजे। जिन उस्तादनि खे रेगुलर कयो वियो आहे उन्हनि खे जेको आहे सो कॉन्ट्रैक्ट पीरियड खां रेगुलर कयो वञे। जेकी असांजे डिग्रीज़ जी जेके मराहतूं ख़तमु कयूं वयूं आहिनि असां उन्हनि खे बहाल कराइण जी इंशाअल्लाह जदोजहद कंदासीं। इंशाअल्लाह असांजो मक़सदु आहे पहिरियां तालीम, पोइ तंज़ीम, पोइ उस्तादनि जे पेटे अलफ़ जी बबूदियत भलाई। ईअं त न थींदो जीअं अॻी इलेक्शन में वरी जेको आहे सो मतिलबु हिकिड़ो उन्हनि तस्लीम न कयो या वरी हिकिड़ा मसइला थिया, छा हाणे ईअं त न थींदो? असांजे उन्हनि दोस्तनि असांखे सरेआम अची वेलकम चयो आहे, भाकुर पायो आहे, उन्हनि अनाउंस कयो आहे त साईं ग़ुलाम रसूल महर लकी शाह सदर पैनल खटी वियो, असीं हारे विया आहियूं। असां हिन सां गॾु जेको आहे हम आवाज़ करे गॾु कमु कंदासीं ऐं हिन जे हर हुकुम जी लबैक कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। सभ खां पहिरीं त अॼोकी इलेक्शन जे इनक़ाद ते ऐं पूरे सभिनी पैनलनि जो इंतिज़ामिया जो इंतिहाई मशकूर आहियां, जंहिं इंतिहाई पुरअमन साफ़ सुथरे ऐं गैर जानदाराना तरीक़े सां सॼो इलेक्शन जो अमल जेको आहे पंहिंजे इख़्तितामी अंजाम ताईं पहुचायो। ऐं अॼोकी फतह जेका आहे असां इहा भिटाई वारे 11 अप्रैल जे फतह जो तसलसुल हुई। असांखे पहिरीं बि यकीन हो त उस्ताद असांखे जेको आहे जेको मैंडेट ॾिनो आहे उहो मैंडेट वरी पंहिंजो बरक़रार रखंदो, बहाल रखंदो। उन जे लाइ असां सिंध जे सभिनी उस्तादनि जा ख़ुसूसन वोटरनि जा थोराइत आहियूं। ऐं अहम ॻाल्हि इहा बि आउं करणु चाहींदुसि त जेके बि पैनल बीठा उन में उस्ताद पैनल हुजे, भिटाई पैनल हुजे, उन्हनि सॼे पोलिंग जे अमल में जेका हिकिड़ी ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयो, उन जे करे उन्हनि जे सिदारती उम्मीदवारनि खे आउं जस थो ॾियां। टी ॻाल्हि जेका थी त तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि हुई, जंहिंजे लाइ माण्हुनि जे ज़हन में घणा विसवसा हुआ, ख़दशा हुआ त शायदि जेको हाराईंदो उहो रिज़ल्ट क़बूल कोन कंदो। पर इहा इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त रिज़ल्ट अचण खां पोइ भिटाई पैनल जो सरबराह हाजी शफ़ी सचो ऐं सिकंदर जतोई कैंप ते अची न फ़क़ति हुननि असांखे मुबारकूं ॾिनियूं, रिज़ल्ट क़बूल कयो ऐं असां सां गॾिजी हलण जो वचन बि कयो। उन जे करे मां उन्हनि दोस्तनि जो बि थोराइतो आहियां त पेटे अलफ़ अॼु जे दौर में अहिड़ियुनि रवायतुनि जी मुतक़ाज़ी आहे, अहिड़ियुनि रवायतुनि जी ज़रूरत आहे। अहिड़नि रवैयनि सां पेटे अलफ़ हिकु दफ़ो ॿीहर असां मुतहद मुनज़िम करे सघूं था।
ऐं उन खां पोइ असांखे हाणे उमेदु पैदा थी पई आहे त गुज़िरियल जेको 2 सालनि खां वठी PTLF जी मरकज़ी क़यादत महाराज अज़म में हुई, वजूद में न हुई। हाणे हुनजे वजूद में अचण खां पोइ जेके उस्तादनि जा मसइला आहिनि ग़ैराती बुनियादनि ते उन्हनि ते सरकार जे ॾाढो ॻाल्हि ॿोल बि करे सघंदी ऐं उन लाइ जिदोजहद बि करे सघंदी। उन करे सिंध जो उस्ताद हाणे पूरन उमेदु रहे त नई क़यादत इंशाअल्लाह उन्हनि जे मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल करण लाइ कोशिशि कंदी। इन प्रोसेस खे जेको अॼु मुकमल थियो आहे ऐं सम्झां थो ही उस्तादनि जी कयल जदोजहद जी फतेह ऐं ग़ुलाम रसूल महर जी कामयाबी उस्तादनि जी कामयाबी आहे। ऐं असां ग़ुलाम रसूल महर मां इहा उमेदु था कयूं ऐं इहा उमेदु आहे बि सही त हू वधि में वधि उस्तादनि जी ख़िदमत कंदो ऐं तनज़ीम जे मोराल खे बहाल कंदो ऐं तनज़ीम जेका माज़ीअ में जे सूरत हाल मां गुज़री आहे उन मां कढी हिकु सिंध जी तमामु वॾी तनज़ीम तौरु जेका सुञाणप आहे उनजी बहाल कराईंदो ऐं इहा ई असां सभिनी जी हुन में उमेदु आहे। ऐं असां सम्झूं था त हीअ सभिनी उमेदनि ते उस्तादनि जे ते तनज़ीम ते ऐं सिंधी ॿोली लाइ सिंधी क़ौम लाइ क़ौमी मसइलनि ते बि जदोजहद कंदो। इहा हिन मां उमेदु आहे। अर्ज़ु आहे त पहिरीं त आउं सिंध जे उस्तादनि खे मुबारक थो वादो ॾियां त हीअ जेका गॾियल इलेक्शन थी आहे ऐं उन खां पोइ खटण वारनि खां वधीक ऐं हाराइण वारनि खे मुबारक थो ॾियां जो उन्हनि हीअ रिज़ल्ट क़बूलु कई आहे। ऐं मूंखे यकीन आहे त उहो दोस्त हिननि खटियल वारी बाडीअ सां गॾिजी हलंदा, उस्तादनि जे मसइला सिंध जी तइलीम लाइ गॾिजी जेका असां जदोजहद कंदा ऐं महिनत कंदा। ऐं सभिनी दोस्तनि खे सिंध जे उस्तादनि खे ऐं सभिनी साथियुनि खे मुबारकबाद ॾियां थो। अलाह हुन ख़ुशि ऐं आबाद रहे। अॼु PTLF जी इलेक्शन हुई, इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट इलेक्शन कराई जंहिं मंझि 357 वोटरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। 358 मां 357 वोट जो हक़ इस्तेमालु कयो जंहिं मंझि लकी शाह सदर पैनल असांखां इलेक्शन भिटाई पैनल खां इलेक्शन खटी आहे। असां पाण हुनखे वञी हली मुबारकबाद ॾिनी आहे। हीअ इलेक्शन सिंध जे उस्तादनि जी आहे, हिकिड़ो खटींदो हिकिड़ो हाराईंदो आहे। हीअ सिंध जे उस्ताद जी जीत आहे। असां उन लकी शाह सदर पैनल उस्ताद दोस्तनि खे मुबारकबाद ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह ताला गॾिजी सॼी तनज़ीम ऐं सिंध जे उस्ताद जी भलाई लाइ कमु कंदासीं। इलेक्शन साईं तमामु सुठे नमूने सां गुज़री, फ्री एंड फेयर गुज़री। हीअ हिकिड़ी रांदि असां रांदि कईसीं, हो दोस्त रांदि खटी विया, असां उन्हनि खे उन रांदि में क़बूलु कयो आहे। उहे असांजा दोस्त आहिनि, उन्हनि सां गॾिजी असां कमु कंदासीं। अॼु मां तमामु घणो ख़ुशि आहियां त असांजी PTLF जेका तनज़ीम हुई 2019 खां वठी करे असांजी तनज़ीम ट्रैक ते न पई अचे। अॼु जमहूरी अंदाज़ में PTLF जी तनज़ीम ट्रैक ते आई आहे। हीअ हिकिड़ी रांदि, हीअ हार जीत इहो हिकिड़ो मुक़दर आहे। असां पंहिंजे तरफ़ां फुल महिनत कईसीं त इलेक्शन असां जीतूं, पर हुननि दोस्तनि जी जीत नसीब हुई, उन्हनि खे उहा जीत नसीब। असां उन्हनि खे मुबारक ॾेई आया आहियूं, उन्हनि सां गॾिजी कमु कंदासीं। जन दोस्तनि असांखे वोट ॾिनो, उन्हनि जी बि महिरबानी। जन दोस्तनि वोट न ॾिनो, उन्हनि जी बि महिरबानी। उहे बि असांजा महबूब आहिनि, महबूबनि सां के बि लिखा कोन्हनि। वरी ईंदड़ वक़्त ते इंशाअल्लाह ताला संदुरा जेको आहे वधबा। ही इलेक्शन जेकी ॿिए दफ़ा थी भिटाई जेको पहिरीं भिटशा ते थी हुई, हाणे वरी हैदराबाद में थी आहे। पहिरीं बि लकी शाह सदर पैनल विन कयो जंहिंखे न मञियो वियो, पर हिन वारे तमामु सुठी ॻाल्हि इहा आहे जो हिकिड़ो त असां तमामु वॾी लीड सां खटियासीं लकी शाह सदर पैनल। ऐं ॿी सुठी रिवायत इहा आहे जो जेके भिटाई पैनल वारा हुआ उहे हली हिते आया ऐं असांखे मुबारकबाद ॾिनऊं। इलेक्शन बिल्कुलु फेयर हुई ऐं सॼो ॾींहुं तमामु सुठो पोलिंग जो इहो सिलसिलो जारी रहियो ऐं वोटरनि तमामु जोशो ख़रोश सां वोट ॾिना। ऐं हिन वक़्तु तनज़ीम जे बका जे लाइ इहो इलेक्शन, इहा यकजहती तमामु ज़रूरी हुई, छो जो उस्ताद जेके आहिनि उहे तमामु घणे मसइलनि जा शिकार हुआ ऐं उन्हनि खे हिकिड़ी मरकज़ी क़यादत जी ज़रूरत हुई। ऐं हाणे उहा मरकज़ी क़यादत साईं ग़ुलाम रसूल महर ऐं उनजी टीम जी सूरत में असांखे मिली चुकी आहे। ऐं असां उमेदु था करियूं त नौजवान उस्तादनि सां गॾोगॾु जेके असांजा ॿिया बि उस्तादनि जा जेके मसइला आहिनि सभु उहे इंशाअल्लाह फ़ौरी तौर ते चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वेंदो ऐं उनखे फ़ौरी तौर ते सर ग़ुलाम रसूल महर हल करण जी कोशिशि कंदो। हीअ इलेक्शन असां उस्तादनि जी जीत आहे, हर उस्ताद जी जीत आहे, चाहे उहो हिन कैंप जो हो या हुन कैंप जो, पर इहा उस्ताद जी जीत आहे। हाणे असांखे गॾिजी हिन जो जश्न मल्हाइणु खपे। नाज़रीन, तव्हां जेको आहे सो हिन इलेक्शन प्रोसेस जे खटींदड़ ऐं हारायल उमेदवारनि जा ख़्यालात ॿुधा ऐं खटींदड़नि जेको आहे सो इंतिहाई पुर उमेद हुया ऐं हुननि अज़म ॾेखारियो आहे त हाणे असां सिंध जे उस्तादनि जा हर जाइज़ मसइला तमामु घणे जेको आहे तंदुही सां ऐं जान फिशानी सां हल करण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं त हारायल उमेदवारनि पिणु इहो यकीन ॾियारायो आहे त इलेक्शन हिकिड़ो हिसो हुयो ऐं हीअ जेको आहे जमहूरी जेको आहे सो प्रोसेस हुयो। असां दिलि सां जेको आहे हिन हार खे क़बूलु करे खटियल जेको आहे उमेदवारनि सां गॾु
महिनत कंदासीं ऐं उस्तादनि जे जाइज़ मसइलनि लाइ क़दम ब क़दम उन्हनि सां साथ ॾींदासीं। कैमरामैन गुलबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, हैदराबाद।